नाज़रीन अस्सलामु अलैकुम। नाज़रीन कुछ ज़रियन खां मालूम थियो आहे त इंडस्ट्रियल स्टेट यानी साइड जे मुलाज़िमनि जी पघारुनि मां कन्वेंस अलाउंस कटियो पियो वञे, जेको ॿिए कंहिं बि इदारे जी पघारुनि मां न पियो कटियो वञे। ऐं नाज़रीन ॿिए तरफ़ ॿुधायो थो वञे त साइड जे मुलाज़िमनि जे पोएं महीने जी पघार बि अञा ताईं नाहे थी, जंहिं लाइ मुलाज़िमनि सीएम सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, मिनिस्टर ऑफ साइड, सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ ऐं बाला अफ़सरान खे अपील कई आहे त असांजे बचनि ते रहम कंदे असांजी पघारुनि मां कन्वेंस अलाउंस न कटियो वञे ऐं असांजी रहियल पघार जल्द ॾिनी वञे त जीअं असां हिन लॉकडाउन दौरान ऐं रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में पंहिंजे बचनि जो गुज़रान करे सघूं।